सांगड़ मामा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरो में आबादगारन मोहम्मद साहिल हिंगोर जो, हाजी याकूब जुणे जो, मोहम्मद इस्माइल हिंगोरो, नंगर राजपर अलाह बचायो हिंगोरो, कालू हिंगोर जो, उर्स हिंगोर जो, मोहम्मद राजड़ जुमो हिंगोर जो, अलाह बचायो हिंगोर जो, जानी जुणे जो ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक खिपरो ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ आबादगारनि दाहींदे चयो त बेले में पाकिस्तान सर्वे में डायरेक्टर सेटलमेंट सर्वे ऐं लैंड रिकॉर्ड हैदराबाद के हाई कोर्ट के फैसले मूजिब मज़कूरा माप में शामिल करियो। मुख्तियार कार खिपरो कलोड़ जे ॾिनल रिपोर्ट ते गौर कयो वञे। एडिशनल कमिश्नर ऐं कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जा कयल वाइट आर्डर नामंज़ूर आहिनि, उहे रद्द कया वञनि। गज़ेट में शामिल एराज़ीअ जे लैंड रजिस्टर सां भेट कई वञी। 1941 मूजिब रेवेन्यू तरफ़ां जारी कयल गज़ेट ते अमल करायो वञे। 193/32 ते मोरूसी खाते के फॉरेस्ट में शामिल न कयो वञे। सीशन जज सांगड़ के ज़मीन के खातन की अणधुरी जांच कराई वञी। बेलो खाते की गज़ेट बोगस मंजूर नाहे। बेलो खातो के दहन ऐं लैंड रजिस्टर मूजिब एराज़ी ॾिनी वञी। कमिश्नर बेनज़ीराबाद तरफ़ां रद्द कयल ज़मीन की पुरज़ोर मज़म्मत कयूं था। पाकिस्तान सर्वे तरफ़ां हैकल हटी माप की मज़म्मत करूं था। थामज़न की माप लास्ट घट वध नंबरन मूजिब कई वञे। कमिश्नर के रेवेन्यू एक्ट 164 मूजिब ज़मीन रद्द करण जो को भी अख्तियार न आहे। देह तराशो, देह भोपी, देह केटी, देह लियारी, देह वॾल, देह मोरहडी जा आबादगार मुतालबो कयूं था। असांजा जायज़ मुतालबा मंजूर किया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। दादा असांजो मुतालबो इहो त फॉरेस्ट डिपार्टमेंट तरफ़ां जेका हेकल हटी माप कई पई वञे इहा सरासर मुतालबो आहे त बेले वारनि नाजायज़ियूं बंदि कयूं वञनि, बेले वारनि जूं ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि। असांजो इहो आहे त असांजे बेले वारनि रद्द कयो आहे। असांजे ज़मीनूं जेके मोरूसी ज़मीनूं आहिनि, पुराणियूं ज़मीनूं आहिनि ऐं असांजा पुराणा ॻोठ आहिनि, उन्हनि ते उहे जेको आहे अटैक कनि था त बाबा इहो जेको आहे